सड़ो जहिड़ो हिकु थुल्हो आहे ऐं हिकु जहिड़ो आहे थोरो डिघो आहे। जनरल सेक्रेटरी वेठो आहे, चिटी जो सदर वेठो आहे, त इहा पाण में इतिहाद हूंदो न। असांखे 8 ॾींहं जो टाइम ॾिनो वञे, असां पंहिंजो होमवर्क कयूं, असां इंशाल्लाह चोरनि ताईं पुॼंदासीं। चोर असां खां तव्हां खां ॾाढा कोन आहिनि। पेट्रोलिंग कंदे नाकाबंदी कंदे सभिनी खे नज़र ईंदो आहियां, मैसेज थियनि था, उन मैसेज खे फॉलो कंदासीं। तव्हां साथ ॾियो, तव्हां बि त पब्लिक आहियो न। पनवाकिल में घणे अरसे खां वधंदड़ बदअमनी के ख़िलाफ़ टाउन कमेटी चेयरमैन शबीर अहमद शेख पारां ॾिनल एहतिजाज जे सॾ ते सियासी, समाजी, मज़हबी ऐं वापारनि तोड़े शहरिन वॾे अंग में शिरकत कई। पुलिस ख़िलाफ़ रेलवे फाटक खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदे टाउन कमेटी जे हाल में पहुती, जिते पनवाकिल जो DSP लियाकत अब्बासी ऐं SHO सिटी मिठल खखराणी पहुची अॻुवाणनि ऐं शहरनि खे एतमाद में वठंदे हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी वरिती। उन मौक़े ते पुलिस ऑफिसर DSP लियाकत अब्बासी ऐं SHO मिठल खखराणी शहरनि सां ॻाल्हाईंदे चयो त पनवाकिल मां थियल चोरूं फुरूं ऐं धाड़ा वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे पकड़ में आणे थियल फुर ऐं चोरियुनि जो सामान वापसि कराइण जी पुलिस पाबंद रहंदी। जंहिंखां पोइ अॻुवाणनि खेसि 8 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी। 8 ॾींहंनि खां बाद चोरियूं वापसि न थियण जी सूरत में शहरी 9 ॾींहं शटरबंद हड़ताल जो ऐलान करे छॾियो। कैमरामैन बशीर अब्बासी सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच TV, पनवाकिल।